नाज़िन खैरपुर नातिन शाह में मदरसा अनवार मदीना जे ज़ेर एहतमाम मदह मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुरवाकार तक़रीब कोठाई वई। वधीक तफ़सीला पेश आहे मोहम्मद असलम शेख जी हीअ रिपोर्ट। खैरपुर नाथन शाह हसनैन सिटी में मदरसा अनवार मदीना जे ज़ेर एहतमाम मदह मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस जी पुरवाकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में शहरी तौर पसगिरदाई जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत क़ुरान पाक जी तलावत सां कई वई। तक़रीब में सिंध के मशहूर मुबलगन मौलाना मोहम्मद इब्राहिम मेखो, मौलाना सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी, मौलाना जमाल मुस्तफ़ा तुनियो, मौलाना मोहम्मद रहीम फारूकी, जिन पंहिंजे मखसूस अंदाज से प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते लाज़वाब रोशनी विधी। तक़रीब की निगरानी कंदड़ मोहम्मद इसाक ख्वारो, मोहम्मद अनवर ख्वारो ऐं ॿियनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोको ही प्रोग्राम जेको आहे मदह मुस्तफ़ा जे उनवान सां थी रहियो आहे, जेको मदरसा अनवार मदीना जे ज़ेर एहतमाम अल्हम्दुलिल्लाह हींअर उहो जारी सारी आहे। ही जेके दीनी इदारा आहिनि, दीनी मदरसा आहिनि, ये इस्लाम जा मरकज़ आहिनि, इस्लाम जा क़िला आहिनि ऐं इस्लाम जी तालीम खे आम करण जे लाइ ही मेहनत कनि था पिया ऐं हिन जी जदोजहद जारी आहे। हिन मदरसे जे अंदरि ही पहिरियों सालानो प्रोग्राम आहे। इंशाअल्लाह ताला हर साल इन प्रोग्राम जी ही प्रोग्राम थींदो रहंदो। असां अल्लाह ताला खां दुआ कयूं त अल्लाह तबारक व तआला हिन प्रोग्राम करण जे अंदरि असांखे इस्तिक़ामत नसीब फरमाए ऐं हिन मस्जिद ऐं मदरसे खे तरक़ी सां नवाज़े। प्रोग्राम मदह मुस्तफ़ा जे उनवान सां आहे। अल्लाह जे रसूल जी जेको आहे त तारीफ़ कई वेंदी आहे ऐं अल्लाह जे रसूल जो शान बयान कयो वेंदो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त जेके नबी साईं जा इख़लाक़ आहिनि उन्हनि जे मथां असां उम्मत जेको आहे त अमल कयूं ऐं नबी साईं जा जेके आहिनि तौर तरीक़ा आहिनि असां उन्हनि खे अपनायूं। तक़रीब में सिंध के मशहूर नात ख़वाननि फ़कीर हाकुम अली बुरट, राशिद अली दीनारी, कारी अवेस ओस्मानी ऐं ॿियनि नातूं पढ़ी माहौल के मुअतर करे छॾियो। तक़रीब में तस्बीह, टोपिन, अतुर ऐं इस्लामी स्टीकर स्टॉल लगाया विया ऐं आयल महिमाननि जे लाइ नगर जो एहतमाम भी कयो वियो। कैमरामैन पपन चांडियो सां गॾु मोहम्मद असलम शेख, धरती टीवी, खैरपुर नाथन शाह।